सिंध ऑनलाइन स्कूल में अवां खे भली कार। आवां अमजद अली कलवड़ ऐं अॼु असां पढ़ंदासीं माहौल जा क़िस्म। प्यारा ॿारो, असांजे मुल्क में मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा माहौल मौजूदु आहिनि ऐं उन्हनि सभिनी माहौलनि खे पंहिंजूं पंहिंजूं ख़ासियतूं आहिनि। माहौल खे वॾनि टिनि क़िस्मनि में विराए सघिजे थो: ख़ुश्की, पाणी ऐं हवा। इहे वॾा माहौल वरी ॿियनि माहौलनि ते मुश्तमिल थियनि था, जीअं चरागाह, सरसब्ज़ मैदान, तर ऐं घिमियल ज़मीन, ॿेला, ढंढूं, दरिया, बयाबान, सहरा, वादियूं, समुंड, शहरी ऐं बहिराड़ीअ वारा माहौल। बयाबान या सहरा तमामु गरम, ख़ुश्क ऐं वारियासा हंध हूंदा आहिनि। बयाबाननि में तमामु तेज़ गर्मी, ख़ुश्क आबहवा ऐं सॼे साल में तमामु थोरी बरसाति पवे थी। बयाबान ॾींहं जे वक़्तु बेहद गरम ऐं राति जे वक़्तु गर्मी पद हिकदमि घटिजी वेंदो आहे, जंहिं करे राति जो तमामु घणी थधि हूंदी आहे। ढंढूं, तलाउ, दरिया, समुंड सभई पाणीअ जा ज़ख़ीरा आहिनि। ढंढूं ऐं तलाउ ताज़े पाणीअ जा नंढा ज़ख़ीरा आहिनि ऐं उन्हनि में पाणी तक़रीबन बीठल ई हूंदो आहे, जीअं ठटे जी भरिसां कींझर ढंढ आहे। दरिया ढंढुनि जी भेट में तमामु वॾा ऐं तमामु डिघा हूंदा आहिनि ऐं उन्हनि जो पाणी बि ॾाढो तेज़ वहंदो आहे। समुंड वरी खारे पाणीअ जा ज़ख़ीरा आहिनि। ॿेले में तमामु घणा वण हूंदा आहिनि ऐं उन्हनि खां अलावा केतिरियूं ॿूटा ऐं फुटंदड़ ॿिजनि जा सला ऐं केतिरनि ई क़िस्मनि जा पखी, खीर पीआरींदड़ जानवर, जीत, रिड़ंदड़ ऐं सुरंदड़ जानवर, ॾेडर ऐं ॿिया बि केतिरा ई नंढड़ा जीव हूंदा आहिनि। शहरी माहौल में वॾा वॾा शहर, नंढा शहर या टाउन अची वञनि था। हिन माहौल में ॻोठ ऐं बहिराड़ीअ वारा इलाइक़ा शामिल न हूंदा आहिनि। शहरी माहौल वारनि शहरनि में तमामु घाटी आबादी हूंदी आहे ऐं उहे सुठा तरक़ी याफ़्ता इलाइक़ा हूंदा आहिनि। चरागाह मैदानी इलाइक़ा हूंदा आहिनि जन ते गाहु फुटल हूंदो आहे। उन्हनि में वॾा वण ऐं झंगली ॿूटा कोन थींदा आहिनि। चरागाह ख़ुश्क इलाइक़ा हूंदा आहिनि जिते मींहुं तमामु घटि पवंदो आहे। प्यारा ॿारो, अॼु जो लेक्चर इते पूरो थियो ऐं मिलंदासीं ॿिए लेक्चर में। तेसीं ताईं अल्लाह हाफ़िज़।